मौसमियात खाते पाकिस्तान में मौसमियाती तब्दीलीअ जे हवाले सां अहम अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते पारां पाकिस्तान ऐं 9 मुल्कनि जे गॾियल तहक़ीक़ी रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं मूजिबि मुस्तक़बिल में चौमासीअ जूं बरसातूं वधीक ख़तरनाक हूंदियूं ऐं पाकिस्तान में ईंदड़ चौमासीअ जी मौसम जो वधीक ख़तरो आहे। गॾियल रिपोर्ट में पाकिस्तान में पियल तेज़ बरसातुनि ऐं ॿोॾि जे नुक़साननि जा कारण बि बयानु कया विया आहिनि। ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में चौमासीअ जे बरसातुनि सबबि नुक़साननि जे सबबनि में नाक़िस दरियाई मैनेजमेंट सिस्टम, गैरकानूनी आबादकारी ऐं मुआशी कमज़ोरी शामिल आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त अञा गर्मी पद 1 खां 2 डिग्री सेंटीग्रेड वधण सां बरसातूं 75% वधीक पयूं त मुस्तक़बिल में गर्मी पद वधीक वधण ते बरसातूं केतिरा ई भेरा वधीक पइजी सघनि थियूं ऐं ईंदड़ अगस्त जे 5 ॾींहनि में चौमासीअ जे बरसातुनि जो वॾो रुझान थी सघे थो। तहक़ीक़ी रिपोर्ट में इहो बि ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान में डिज़ास्टर मैनेजमेंट सिस्टम ते अमल दराम जी खोट आहे, जॾहिं त नुक़साननि खां बचाव लाइ 2010 जी ॿोॾि खां पोइ ठाहियल डिज़ास्टर मैनेजमेंट प्लान ते अमल दरामद यकीनी बणाइणो पवंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk